मोहतरम साथियों, अब्दुल हकीम चांडियो एडवोकेट पंहिंजे मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। अॼु आलमी ॾींहुं आहे सच ॻाल्हाइण जो। तव्हां जंहिं मुल्क में रहो था उन मुल्क में सच जो तसवुर बि कोन था करे सघो, ऐं जंहिं मुल्क में ज़िंदगी गुज़ारण अज़ाबनि खां सवाइ कुझु बि न हुजे, उते केर बि सच कोन ॻाल्हाईंदो आहे। हिन मुल्क जी आबादी 25 करोड़ आहे। मां यकीन सां चवां थो त हर हिकु माण्हू हर रोज़ु 100 कूड़ ॻाल्हाईंदो आहे। दुकानदार, सनअतकार, वापारी, ऑफिसर, नॉन ऑफिसर, सियासतदान, समाजी अगवान, एंकर, मीडिया मैन, मज़हबी अगवान, सभई माण्हू उनजो ताल्लुक़ कूड़ सां आहे। जॾहिं तव्हांजे मुल्क में 25 करोड़ आबादी हुजे, 100 माण्हू 101 माण्हू कूड़ ॻाल्हाए त 25 अरब डेली तव्हांजे मुल्क में कूड़ ॻाल्हाया वेंदा। जिते 25 अरब कूड़ ॻाल्हाया वञनि रेगुलर बुनियादनि तहत, त पोइ उन समाज मंझां तव्हां कहिड़ी चङाई जी उमेद करे सघो था। हिन वक़्तु 4200 मज़हब आहिनि दुनिया में। जिते अक़वाम मुतहिदा जा जेके आज़ाद मेंबर आहिनि 200 बि आहिनि। उन्हनि जा मज़हब 4200 आहिनि। हर मज़हब कूड़ ॻाल्हाइण खां रोकींदो आहे। क़ुरान हदीस में आहे त अल-किज़्ब मिक़राज़ुल ईमान, कूड़ ईमान जी कैंची आहे। अल्लाह तबारक व तआला चयो, इन्नल्लाह ला युहिब्बुल मुकज़्ज़िबीन। अल्लाह तबारक व तआला कूड़नि सां मोहबत न कंदो आहे। ॿी जाइ ते फरमायूं त लानतुल्लाह अलल काज़िबीन, जेके कूड़ ॻाल्हाइनि उन्हनि ते अल्लाह जी लानत आहे। तौरेत कूड़ जे ख़िलाफ़, इंजील, ज़बूर, फुरक़ान ऐं ॿिया केतिरा ई सहीफ़ा ऐं दुनिया जा सभु मज़हब कूड़ जे ख़िलाफ़ आहिनि। पर बदकिस्मती असांजे मुआशिरे जी जो हर माण्हू हर रोज़ु कूड़ थो ॻाल्हाए। अचो त अहिड़े समाज खे जोड़ियूं जिते को बि कूड़ न हुजे। जे यूरोप जा अहिड़ा सुठा मुल्क, जीअं असांजे एशिया में जापान, त असांजी ज़िंदगी बहितर थी सघे थी। वरी बि अॼु सच ॻाल्हाइण वारे हिन आलमी ॾींहं ते तव्हां सभिनी साथियुनि खे इल्तिजा कंदुसि, अपील कंदुसि त कूड़ खां परहेज़ करियो। जेको ॻाल्हायो उहो सच ॻाल्हायो, छो त सच ॻाल्हाए हाराए वञणु बहितर आहे बजाए उनजे जो कूड़ ॻाल्हाए खटी वञण खां। महिरबानी साथी।